الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ أخذنا ميثاق بني إسرائيل لا تعبدون إلا الله وبالوالدين إحسانا وذي القربى واليتامى والمساكين وقولوا للناس حسنا وأقيموا الصلاة وآتوا الزكاة ثم توليتم إلا قليلا منكم وأنتم معرضون. وإذا أخذنا ميثاقكم لا تسفكون دماءكم ولا تخرجون أنفسكم من دياركم ثم أقررتم وأنتم تشهدون. ثم أنتم هؤلاء تقتلون أنفسكم وتخرجون فريقا منكم من ديارهم تظاهرون عليهم بالإثم والعدوان وإن يأتوكم أسارى تفادوهم وهو محرم عليكم إخراجهم أفتؤمنون ببعض الكتاب وتكفرون ببعض فما جزاء من يفعل ذلك منكم إلا خزي في الحياة الدنيا ويوم القيامة يردون إلى أشد العذاب وما الله بغافل عما تعملون. أولئك الذين اشتروا الحياة الدنيا بالآخرة فلا يخفف عنهم العذاب ولا هم ينصرون. صدق الله العظيम. जहाँ वक्त वरतो से असां मुआहिदो अहद बनी इसराइल का त न इबादत कंदो तव्हां मगर अल्लाह जी ऐं पीउ माउ सां सुहिणे हलण जी ऐं मिटी माइटी वारनि सां यतीमनि सां ऐं मिसकीननि सां सुहिणे हलण जी ऐं चवंदो तव्हां माण्हुनि जे लाइ सुहिणाई खे क़ाइमु कयो तव्हां निमाज़ ऐं ॾियो तव्हां ज़कात पोइ पुठी फेरी तव्हां मगर थोरा तव्हां मंझां हालांकि तव्हां मोह मोड़ींदड़ हुयो। जंहिं वक़्तु अहद वरितोसीं असां तव्हां खां त न वहाईंदो तव्हां पंहिंजे खूननि खे खून रेज़ी न कंदो ऐं न कढंदो तव्हां हिक ॿिए खे तव्हांजे घरनि खां पोइ इक़रार कयो तव्हां हालांकि तव्हां हाज़िर हुयो मौजूद हुयो पोइ तव्हां ई उहे माण्हू आहियो जो हिक ॿिए खे क़त्ल कयो पिया खून रेज़ी कयो पिया ऐं लड़ायो पिया हिकिड़ी जमात खे तव्हां मां कढो पिया हिकिड़ी जमात खे तव्हां मंझां इन्हनि जे घरनि खां मदद कयो पिया इन्हनि ते गुनाह सां ऐं दुश्मनी सां ऐं जेकर अचनि पिया तव्हां वटि क़ैदी बणिजी त एवज़ ॾियो पिया तव्हां इन्हनि जो या वठो पिया तव्हां इन्हनि जो हालांकि हराम कयल हो तव्हां ते कढणु इन्हनि जो। छा पोइ ईमान आणियो था किताब जे कुझु हिसे ते इनकार कयो था ॿिए जो या इनकार कयो था ॿिए हिसे जो पोइ नाहे बदिलो उन माण्हू जो जेको ईअं करे थो तव्हां मां मगर दुनिया में ख़्वारी ऐं क़यामत जे ॾींहुं त मोटाया वेंदा सख़्त अज़ाब जे तरफ़। अल्लाह ताला तव्हांजे अमलनि खां गाफ़िल नाहे। इहे उहे माण्हू आहिनि जिन दुनिया जी हयाती खे ख़रीद कयो आहे आख़िरत जे एवज़ में पोइ इन्हनि खां अज़ाब हल्को न कयो वेंदो ऐं न की इहे मदद कया वेंदा। सूरतुल बक़रा पहिरियों सिपारो 10 रुकू आयत नंबर 82 खां आयत नंबर 86 ताईं इन सॼे रुकू जी तिलावत ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो कयोसीं। इन्हनि आयात जी मुख़्तसर वज़ाहत ऐं तफ़सीर अल्लाह ताला पहिरियुनि आयतुनि में फ़रमायो त असां तव्हां सां मुआहिदो कयोसीं तव्हां खां अहद वरितोसीं त तव्हां जेको आहे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत न कंदो। इबादत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी कंदो। अल्लाह जी तौहीद में अल्लाह जी वहदानियत में अल्लाह जी इबादत में तमाम अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जी तालीमात मुत्तहिद ऐं मुत्तफ़क़ आहे। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे नबी आख़िर ज़मान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके भी अंबिया आया समूरन तौहीद जी अल्लाह जे वहदानियत जी अल्लाह ताला जे इबादत जी दावत ॾिनी। ला इलाहा इल्लल्लाह जी दावत समूरन नबियनि जी मुतफ़क़ आहे, हिक ई दावत आहे।
ॿिए नंबर ते अल्लाह ताला फ़रमाइनि त वबिल वालिदैन इहसाना, पीउ माउ सां चङाई कंदो। पीउ माउ जी चङाई जो हुकुम बि हर शरीयत में आहे। शरीयत मूसवी हुजे या जेके बि अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात गुज़रिया आहिनि, उन्हनि समूरनि शरीयतुनि में पंहिंजे पीउ माउ सां चङाई जो हुकुम आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, रब जी रज़ा ऐं ख़ुशनूदी, अल्लाह जी ख़ुशी आहे पंहिंजे वालिदैन जे रज़ामंदी में। असां ॿियनि खां दुआऊं घुराईंदा आहियूं, पीरनि खां, मौलवियुनि खां, बुज़ुर्गनि खां। अबो अम्मा हयात हूंदे इन्हनि जी दुआ वॾी आहे। अल्लाह साईं फ़रमाए पंहिंजे पीउ माउ सां चङाई। अल्लाह साईं तेतिरो फ़रमायो, वला तक़ुल लहुमा उफ़ वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा। इन्हनि खे कॾहिं झिणक बि न चइजां, इन्हनि खे कॾहिं उफ़ बि न चइजां। इन्हनि जे लाइ पंहिंजे रहमत वारा पर विछाए छॾिजां। इन्हनि सां नरम गोशो रखिजां, इन्हनि सां नरम गुफ़्तगू कजां, पंहिंजा पर विछाए छॾिजां। अॼु असांजे मुआशरे जो अफ़सोस सां अलमियो आहे जो पीउ माउ सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि, पीउ माउ सां विहण लाइ तयारु न आहिनि, पीउ माउ जे ख़िदमत करण जे लाइ तयारु न आहिनि। पोइ ॿियनि जे दुआउनि जा मोहताज, बाक़ी अॿे अम्मा खां दुआ न घुराईंदा। अल्लाह ताला फ़रमाए पंहिंजे पीउ माउ सां चङाई। उन सां ज़िंदगी में बि चङाई करणी आहे, उन जे फ़ौत थी वञण खां बि उन्हनि सां चङाई करणी आहे। फ़ौत थी वञण खां पोइ कहिड़ी चङाई आहे? उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार करणु, उन्हनि जे लाइ अमल सालिह करे उन्हनि खे ईसाल सवाब करणु, उन्हनि जे लाइ दुआ मग़फ़िरत करणु। हदीस पाक में ईंदो आहे, माण्हू को फ़ौत थो थी वञे, पंहिंजी नेक सालिह औलाद छॾे थो वञे, उनखे दुआ करे थी तो उनजो उनखे समरो मिले थो। त पोयनि ते पंहिंजे वालिदैन जे लाइ दुआ करणु ज़रूरी आहे। हे असां हिकिड़ियूं रस्मूं करे छॾियूं, बसि ख़त्मो कराइणो आहे, पोइ दुआ घुराइणी आहे। औलाद जे मथां लाज़मी आहे पंहिंजे मरहूमीन वालिदैन जे लाइ दुआ कंदा रहनि। अल्लाह ताला उन्हनि जो ईसाल सवाब करे थो। दुनिया में बि उन्हनि सां चङाई करणी आहे, दुनिया खां रुख़सत थी वञनि त बि चङाई करणी आहे। वदिल क़ुरबा, माइटी वारनि सां चङाई करणी आहे। यतीमनि सां, यतीम चइबो आहे जंहिंजो अबो या अम्मा उन जे बचपन में बालिग़ थियण जी उमिरि ताईं फ़ौत था थी वञनि, त इनखे यतीम चइबो आहे। यतीमनि सां चङाई करणी आहे। माइटी वारनि सां जेकर कोई माण्हू चङाई थो करे, बिलफ़र्ज़ वल महाल, माइट जेको अथसि मिसकीन आहे, ग़रीब आहे, माइट बि अथसि ग़रीब मिसकीन बि आहे, ज़कात जो मुस्तहक़ आहे या सदक़े जो मुस्तहक़ आहे, पोइ उन्ही खे सदको या ख़ैरात या ज़कात ॾिए थो त डबल सवाब थींदसि। हिकिड़ो उनखे ज़कात जो या सदक़े जो सवाब थींदो, ॿियो रिश्ते नाते खे क़ाइमु करण जो सवाब मिलंदसि। असां जेको आहे परे परे ताईं इहे कमु कंदासीं, पर पंहिंजे माइटनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियूं, हथु मिलाइण लाइ तयारु न आहियूं। मिसकीन ग़रीब पंहिंजा माइट भली भिटकंदा वतन। अल्लाह फ़रमाए रिश्तेदारनि सां, मिटनि माइटनि सां चङो हलो। वलियतामा, ऐं हदीस पाक में ईंदो आहे, जंहिं माण्हू खे पंहिंजे उमिरि ऐं पंहिंजे रिज़्क़ में बरकत घुरिजे न, उहो रिश्तेदारनि सां, मिटनि माइटनि सां चङो हले। ऐं वलियतामा, यतीमनि सां, मिसकीननि सां, मिसकीन माना मोहताज, जंहिं वटि कुझु ई न हुजे, फ़क़ीर मिसकीन, अहिड़नि सां चङाई कयो। वक़ूलु लिन्नासि हुस्ना, माण्हुनि सां चङो ॻाल्हायो, चङो गुफ़्तो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, माण्हुनि सां चङाई कंदा कयो। जेकॾहिं तव्हां खां ॿियो कुझु नथो पुॼी सघे, ॿी चङाई का नथी पुॼी सघे, कंहिंसां खंदा पेशानी सां पेश अचणु, खिली करे मिलणु, सुहिणो ॻाल्हाइणु, इहा बि तव्हांजो सदका आहे। अॼुकल्ह कोई माण्हू कंहिंसां हथु ॾियण लाइ, ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। अल्लाह ताला फ़रमायो, क़ूलू लिन्नासि हुस्ना, माण्हुनि सां चङो गुफ़्तो कयो, चङो ॻाल्हायो, सुहिणो ॻाल्हायो। वाक़ीमुस्सलात, निमाज़ क़ाइमु कयो। बार बार अल्लाह ताला फ़रमाए इक़ामतुस्सलात। इक़ामतुस्सलात माना निमाज़ खे उन जे फ़राइज़ सां, वाजिबात सां, मुस्तहबात सां, सुनन सां, वक़्त ते जमात सां हमेशह अदा करणु, इन खे चइबो आहे इक़ामतुस्सलात, निमाज़ खे क़ाइमु करणु। वआतु ज़कात, ऐं ज़कात बि ॾियो। जिते अल्लाह ताला निमाज़ जी ॻाल्हि फ़रमाई आहे, उते अल्लाह ताला ज़कात जी बि ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं जान हाज़िर था कयो त माल बि हाज़िर कयो न। माण्हू खे वरी जान खां वधीक बि माल जेको आहे प्यारो आहे। चवंदोसि कुझु, चईसीं त तव्हां सां त सिर लॻे, तव्हांजे लाइ जान हाज़िर आहे, बाक़ी 500 बरो कोन चढ़ंदो, कोन माण्हू ॾींदो। तंहिंजे करे अल्लाह ताला फ़रमाए, जिते निमाज़ी आहियो, अल्लाह माल ॾिनो आहे त ज़कात बि ॾियो, ज़कात बि फ़र्ज़ु आहे। सुम्म तवल्लैतुम, अल्लाह ताला बनी इसराइलिन जूं आदतूं ॿुधायूं, इहे सभु मुआइदा कयो, मञियो, पर पुठी फेरे छॾियो, फिरी वियो।
इल्ला कलील मिनकुम, पर मञण वारा चंद माण्हू हुया, थोरा हुया जिन इन्हनि शयुनि खे मञियो, इन्हनि शयुनि ते अमल कयो। व अंतुम मुअरिज़ून, अल्लाह ताला फरमाया तव्हांजी हालत इहा हुई जो तव्हां समूरा इन खां मोह मोड़े वियो, फिरी वियो, इन ते अमल कोन कयो। अॻिते जेका ॿी आयत व इज़ अख़ज़ना मीसाक़कुम ला तस्फ़िकून दिमाअकुम, अल्लाह ताला फरमायो तव्हां सां इहो बि असां वाइदो कयो हुअसीं त तव्हां हिक ॿिए में खून रेज़ी न कंदो, क़तल न कंदो, मार धाड़ न कंदो, वला तुख़रिजून अनफुसकुम, हिक ॿिए खे जलावतन बि न कंदो, हिक ॿिए खे लॾाईंदो बि न। सुम्मा अक़ररतुम, अल्लाह सी फरमाए पोइ तव्हां मञियो, तव्हां इक़रार कयो त ठीकु आहे, तव्हां हाज़िर बि हुयो। पोइ अल्लाह सी फरमाए तव्हां उहे ई माण्हू आहियो जो हिक ॿिए में क़तलो गारतगिरी कयो था। जीअं कंहिंखे शर्माइबो आहे तोसां ही मुंहिंजो मुआइदो थियो, अल्लाह ताला ईअं शर्माए थो अहिड़नि माण्हुनि खे, हया थो ॾियारे त तव्हां पाण इक़रार कयो त असां क़त्ल गारतगिरी न कंदासीं, अल्लाह तव्हांखे मनो फरमायो, पोइ हे छाजी क़त्ल गारत। हाणे ॾिसो हर आए ॾींहुं क़तल, एॾो त मुस्लमान जो इंसान जो खून सस्तो थी आहे ॼण त मुर्गी जो, त एॾो खून सस्तो थी। अल्लाह सिंह फरमाया तव्हांखे मनो कयो हसे, पोइ तव्हां अहिड़ा माण्हू आहियो जो तव्हां हिक ॿिए खे क़तल कयो था। व तुख़रिजून फ़रीक़म मिनकुम, हिक ॿिए खे जेको आहे पंहिंजे घरनि मां, पंहिंजे इलाइक़नि मां लॾायो था। व तज़ाहरून अलैहिम बिल इस्मि वल उद्वान, गुनाह ते हिक ॿिए जी मदद कयो था। अल्लाह ताला टे इन में हुकुम ॾिना, क़तल न कंदो, हिक ॿिए खे जलावतन न कंदो, पंहिंजे क़ौम मां कहीं क़ैद बंद में गिरफ़्तार थी वञे त उनखे जेको आहे जंगी कैदी पैसो ॾेई करे उनखे तव्हां आज़ादु कराईंदो। पोइ अल्लाह ताला फरमाए त तव्हां इन्हनि टिनी अहकामनि जी पाबंदी कोन कई, इन्हनि टिनी अहकामनि खे छॾे ॾिनो। हिकिड़ो त आम इन्ही जो हुकुम आहे, ॿियो इन्ही जो ख़ासि शान नुज़ूल इहो आहे, मदीने में ॿ क़ौमूं हुयूं, औस ऐं ख़ज़रज, ऐं इन्हनि में हिक ॿिए सां दुश्मनी हूंदी हुई, कॾहिं कॾहिं क़िताल जी नौबत बि अची वेंदी हुई। मदीने जे गिरदो नवाह में यहूदियुनि जूं ॿ क़ौमूं रहंदियूं, बनी क़ुरैज़ा ऐं बनी नज़ीर आबाद हुयूं। औस ऐं बनी क़ुरैज़ा हिक ॿिए जा दोस्त हुया, ख़ज़रज ऐं बनी नज़ीर हिक ॿिए जा दोस्त हुया। जॾहिं औस ऐं ख़ज़रज में लड़ाई थींदी हुई त दोस्ती जे बिना ते बनू क़ुरैज़ा वारा औस वारनि जी मदद कंदा हुआ, ऐं बनू नज़ीर वारा ख़ज़रज वारनि जे तरफ़ां उन्हनि जी मदद कंदा हुआ। जॾहिं औस ऐं ख़ज़रज मारिया वेंदा हुआ त उन्हनि जे दोस्तनि ऐं हामिन खे इहा मुसीबत पेश ईंदी हुई, ऐं ज़ाहिर आहे त बनू क़ुरैज़ा जे क़त्ल ऐं इख़राज में बनू नज़ीर जो बि हथु हूंदो हो। उन जे उबतड़ बि ईअं थींदो, यहूदियुनि जूं ॿई जमातुनि मां जेकॾहिं कोई जंग में क़ैद थी वेंदो हो त हर जमात पंहिंजे दोस्तनि खे माल ते राज़ी करे उन क़ैदी खे रिहा कराईंदी हुई, ऐं कोई बि पुछंदो हो त ईअं छो था कयो त उनखे जवाबु ॾींदा हुआ त क़ैदी खे छॾाइणु असां ते वाजिबु आहे। जेकॾहिं कोई क़त्ल ऐं क़िताल में मददगार बणिबो हो त एतिराज़ु कंदा हुआ, चवंदा हुआ त ईअं छो था कयो, त पोइ चवंदा त असां पंहिंजे दोस्तनि सां साथ न ॾियूं, असांखे लॼ थी अची। हाणे बि मुआशिरे में ईअं आहे, माण्हू जेको आहे खून में वंगारूं करे गॾिजी था वञनि, बाबा तुंहिंजो इन सां कहिड़ो मसइलो आहे, मुंहिंजो त कोई मसइलो कोन्हे, पर फलाणे जी वंगार आहे। क़तल ते, झेड़नि ते, खूनी क़बाइली झेड़ा क़तल करे था अचनि माण्हू वंगारूं ते। इहे पुराणो ईअं यहूदियुनि जा इहे कम हूंदा हुआ, चवंदा त असांखे त लॼ थी थिए जो पंहिंजे यारनि जी दोस्तनि जी मदद न कयूं। अल्लाह ताला फरमाए इस्म ऐं उद्वान ते तव्हां हिक ॿिए जी मदद था कयो, गुनाह ते ऐं ज़ुल्म ते हिक ॿिए जी मदद था कयो, अल्लाह जे अहकामनि खे छॾे था ॾियो, अल्लाह जा अहकाम बि नथा बजावरी कयो, ऐं हुकूकुल इबाद खे बि पायमाल था कयो। अल्लाह ताला फरमायो त इहे आयो तव्हां उलाइक लज़ीन इश्तरौल हयात दुनिया, इहे अहिड़ा माण्हू आहिनि, इन्हनि माण्हुनि जे लाइ दुनिया में बि ख़्वारी आहे, आख़िरत में सख़्तु इन्हनि खे अज़ाब थींदो। अल्लाह कंहिंजे बि अमल खां गाफ़िल कोन्हे को। ऐं अल्लाह ताला फरमायो तव्हांजी तबियत इहा आहे जो कुझु किताब जेको तव्हांजे फ़ाइदे लाइ उहे अहकाम मञियो था, जेके फ़ाइदे में न आहिनि उन्हनि खे छॾे था ॾियो। हाणे असां माण्हू ईअं जीअं क़ुर जूं असांखे ॻाल्हियूं जेकॾहिं फ़ाइदे में आहिनि पोइ त असां जी करे अखियुनि ते उनखे मञूं था, पर जेकॾहिं असांजे तबियत जे ख़िलाफ़ु आहिनि, असांजे कमाई जे ख़िलाफ़ु आहिनि, असांजे मुआशिरे ऐं असांजे रस्मुनि रीतनि जे ख़िलाफ़ु आहिनि, त पोइ असां क़ुर जे ॻाल्हियुनि ते अमल कोन था कयूं। अल्लाह ताला फरमाई यहूदियुनि जूं आदतूं हूंदियूं, तौरात जे कुझु अहकामनि ते अमल कंदा हुआ, कुझु खे वरी छॾे ॾींदा हुआ। अल्लाह सी फरमाए अहिड़नि माण्हुनि जे लाइ दुनिया में बि ख़्वारी आहे, आख़िरत में इन्हनि जे लाइ सख़्तु अज़ाब आहे। अहिड़नि माण्हुनि जी ज़िंदगी जो छा आहे, इश्तरौल हयात दुनिया, इन्हनि दुनिया जी हयाती खे ख़रीद कयो आख़िरत जे एवज़ में, माना इन्हनि पंहिंजी दुनिया जी ज़िंदगी वरिती आहे, आख़िरत खे इन्हनि फ़िरोख़्त करे छॾियो आहे, विकिरो करे छॾियो आहे।
फला युख़फ़फ़ अन्हुमुल अज़ाब वला हुम युनसरून। इन्हनि माण्हुनि खां क़यामत जे ॾींहुं अज़ाब हल्को कोन थींदो, इन्हनि जो कोई मुईन कोई मददगार हुजे ईअं कोन थींदो। अल्लाह ताला असांखे पंहिंजे कलाम मुक़द्दस ते कामिल मुकम्मल अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।